नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति आमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु वमन युज़लिल फला हादिय लहु वअशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वअशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन वाला आले मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन वाला आले मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द रशद वहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल व गवा। अम्मा बाद फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूर मुहदसातुहा व कुल्ल मुहदसतिन बिदअ व कुल्ल बिदअतिन ज़लालह वकुल्ल ज़लालतिन फिन्नार। फ़अऊज़ु बिल्लाहि स्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु वअद्द लहुम जन्नातिन तजरी तहतहल अन्हार खालिदीन फ़ीहा अबदा ज़ालिकल फ़ौज़ुल अज़ीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। असांजे दौर में मौजूद आहियूं। इहो दौर बिना शक शुबे फितनन जो दौर आहे। हर तरफ़ खां फितनन जी हिकु यलगार आहे। हिकु तरफ़ उहे माण्हू आहिनि जेके अल्लाह ताला जी तौहीद जा मुनकिर आहिनि, अल्लाह सां गॾु अल्लाह जे बाननि खे शरीक करे रहिया आहिनि। ॿिए तरफ़ उहे माण्हू आहिनि जिन अल्लाह जे प्यारे पैगंबर जे मुक़ाबले में पंहिंजा हथ ठोकिया अॻुवान मुक़ररु कया आहिनि ऐं उन्हनि जी पैरवी खे वाजिबु ॼाणनि था। टियों वॾो फितनो ही आहे त सहाबा किराम रज़ियल्लाहु अन्हुम जेकिन उम्मत जा सब खां अफजल इंसान आहिनि,
उन्हनि खे लगातार टारगेट बनायो पियो वञे। अॼु सोशल मीडिया ते केतिरा अहिड़ा बदबख़्त आहिनि, असल में राफ़ज़ी आहिनि, पर सुन्नी जी लिबास में, सुन्नी जे लिबादे में उहे सहाबा किराम खे घटि वधि ॻाल्हाइनि पिया, उन्हनि जी ऐब जोई कनि पिया, तनक़ीस कनि पिया। बाद बदनसीब गार गंद कंदे बि देर कोन था कनि। इहो इंतहाई अफ़सोसनाक पहलू आहे त उहो मुल्क जेको इस्लाम जे नाले ते क़ाइमु कयो वियो, अॼु उन ई मुल्क जे अंदरि अल्लाह जे प्यारे पैगम्बर जे साहबा खे घटि वधि ॻाल्हायो वञे ऐं हुकूमत इदारा ख़ामोश हुजनि। उल्टो उहे माण्हू जेके सहाबा जो दिफ़ा कनि तिन खे त परेशान कयो वञे, पर जेके सहाबा खे गार गंद कनि उन्हनि खे खुली छुटी ॾिनी वञे, बल्कि मुल्क मां भॼण जा रस्ता बि हमवार कया वञे। इंतहाई अफ़सोसनाक पहलू। मुंहिंजो हिकिड़ो जुमिलो यादि रखी छॾियो त जेको बि माण्हू असांखे सहाबा खां मुतनफ़र करणु चाहे थो, उहो हक़ीक़त में असांजो ताल्लुक़ अल्लाह जे प्यारे पैगम्बर खां टोड़णु चाहे थो। उहो माण्हू असांजो ताल्लुक़ क़ुरान मजीद खां टोड़णु चाहे थो। सबबु छा आहे त ही क़ुरान करीम जेको अॼु असांजे विच में मौजूदु आहे, आउं पुछां थो, गॾु कंहिं कयो, जमा कंहिं कयो? इहो सैयदुना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु हो जंहिं क़ुरान खे जमा कयो। सैयदुना ज़ैद बिन साबित रज़ी अल्लाह अन्हु जी ड्यूटी लॻाइजांइ। हाणे जेकॾहिं को बदबख़्त चवे थो त अबू बकर सिद्दीक़, उमर बिन ख़त्ताब, उस्मान बिन अफ़्फ़ान, नऊज़ु बिल्लाह सुम्म नऊज़ु बिल्लाह, ये काफ़िर हुआ, मुर्तद हुआ, मुनाफ़िक हुआ। जीअं अॼुकल्ह हिकिड़ो बदबख़्त अमेरिका में वेही चवे बि पियो, जेकॾहिं इहे टे ख़लीफ़ा नऊज़ु बिल्लाह मुस्लिम न हुआ त पोइ मूंखे इन सुवाल जो जवाबु ॾियो, जेको क़ुरान असांजे दरमियान में मौजूदु आहे उहो सही हूंदो? जॾहिं तव्हां चओ था त पहचानण वारा ई मुस्लमान कोन हुआ, त जेको क़ुरान उन्हनि जे ज़रिए असां ताईं पहुतो आहे उहो क़ुरान सही हूंदो? जेकॾहिं चओ था त सही न आहे, जी किताबनि में लिखियो बि अथनि, त पोइ असली क़ुरान आणियो, असां बि उनखे ॾिसूं न कहिड़ो असली क़ुरान आहे। पर चओ था त इहो ई असली क़ुरान आहे, त मूंखे ॿुधायो असां ताईं क़ुरान करीम पहचानण वारा केरु आहिनि, जमा करण वारा केरु आहिनि? सहाबा किराम रज़ी अल्लाह अन्हु। इन्हनि खे विचां हटाए छॾियो, क़ुरान तव्हां ताईं कोन पहुचो। हलो अॻिते। क़ुरान जी तशरीह या तफ़सीर अहादीस मुबारका जी सूरत में मौजूदु आहे। हदीसूं कंहिं पहचायूं? हर हदीस जेका मरफू आहे, अल्लाह जे नबी खां बयान करण वारो केरु आहे? सहाबी आहे। हाणे जेकॾहिं चओ था त 2 या 4 छॾे हर मुर्तद थी विया लिया, जी इन्हनि पंहिंजनि किताबनि में लिखियो बि आहे। 14 किताबनि जा हवाला मूं वटि मौजूदु आहिनि त मिक़दाद बिन असवद, अबू ज़र ग़िफ़ारी, सलमान फ़ारसी, अम्मार बिन यासिर, इहे 3 या 4 सहाबी छॾे ॿिया हर मुर्तद थी विया। त हाणे हदीसूं कंहिं पहचायूं? सहाबा किराम रज़ी अल्लाह अन्हु।
पोइ हदीसूं सही थींदियूं। वरी बि साॻियो सुवाल, जॾहिं पहचान वारा तव्हांजे नज़दीक मुसलमान ऐं मोमिन कोन हुआ त हाणे जेके शयूं उन्हनि असां ताईं पहुचायूं आहिनि उहे शयूं सही कीअं थींदियूं? दोस्तो, ॿाहिरो गौर करियो उन हमले ते। सहाबा खे विचां हटाईंदो, अल्लाह जो कसम खणी चवां थो, न क़ुरान बचंदो न हदीसूं बचंदियूं। दुश्मन वॾो हमलो कयो आहे, मामूली हमलो कोन्हे। क़ुरान सां बि तालुक टुटी वेंदो, अल्लाह जे नबी सां बि तालुक टुटी वेंदो, पोइ दीन इस्लाम रहंदो? पर असीं ख़ामोश आहियूं, मज़े सां निंडूं पिया कयूं। क़ौम खे ख़बरदार करण जी ज़रूरत आहे इन फितने खां। अॼु केतिरा बदबख़्त सोशल मीडिया ते मौजूद आहिनि। सुन्नी जे लिबास में हिकिड़ो बदबख़्त आहे यासीन कादरी, जंहिं गुज़िरियल ॾींहंनि में सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह जी तौहीन कई आहे। हिकिड़ो ॿियो राफ़िज़ी आहे, उवैस रब्बानी, सुन्नी जी आड़ में, जेको राफ़िज़त जो मुबल्लिग़ आहे। टियों हिकिड़ो नाम निहाद मुफ्ती फज़ल हमदर्द, राफ़िज़ी आहे, पंहिंजो पाण खे सुन्नी सॾाइनि था। शायदि इहो हुनजो तरीक़े वारदात आहे। अहिड़ा माण्हू चूंडींदा आहिनि, उन्हनि खे सुन्नी जे रूप में पेश कयो वेंदो आहे। तव्हां ते जेके नौजवान सुन्नी आहिनि से उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधी सहाबा खां मुतनफ़र थी वञनि, अहले सुन्नत वल जमात ते मज़हब खे मसलक खे छॾे वञनि। इहो वॾो हमलो आहे। सुञाणो उन्हनि माण्हुनि खे। आलिम जो कमु आहे फितननि जी सुञाणप कराइणु। जेको आलिम फितननि जी सुञाणप नथो कराए, आलिम कोन्हे, हू दरबारी आहे। दुनिया खे राज़ी करणु चाहे थो, माण्हुनि खे राज़ी करण जी ज़रूरत कोन्हे, हक़ ॿुधाइणो पवंदो क़ौम खे। अचो तव्हांजे साम्हूं पहिरीं आउं आयत पढ़ां थो, सूरह तौबा जी 100 नंबर आयत। पर इन आयत खे बयान करण खां अॻु में पहिरीं हिकिड़ो नुक़्तो ॿुधाईंदो वञां। सही बुखारी जी हदीस आहे, रावी बरा बिन आज़िब रज़ी अल्लाह अन्हु आहे, चवे थो अल्लाह जे नबी जी ज़िंदगी में जेका आख़िरी सूरत नाज़िल थी आहे उहा सूरह तौबा आहे। हदीस सही बुखारी जी हदीस नंबर 4364। आख़िरी सूरत जेका नाज़िल थी आहे अल्लाह जे प्यारे पैगंबर जी ज़िंदगी में सूरह तौबा आहे। ऐं कॾहिं नाज़िल थी? 9 हिजरी में। पाण सुगुरनि वफ़ात कॾहिं कई? 11 हिजरी जे शुरूआती महीननि में। माना ईअं चई सघिजे थो त प्यारे पैगंबर जी वफ़ात खां तक़रीबन 1.5 या पौणा 2 साल अॻु में ही सूरत नाज़िल थी। इन खां पोइ का मुकम्मल सूरत नाज़िल न आहे थी। हाणे अल्लाह ताला इन ई सूरत जे अंदरि छा थो फरमाए, गौर सां ॿुधण जहिड़ी ॻाल्हि आहे। अल्लाह ताला इन ई सूरत जे 100 नंबर आयत में फरमाए थो, वसाबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार। मुहाजिर सहाबा ऐं अंसार सहाबा उन्हनि मज़ा जिन इस्लाम शुरू में क़बूल कयो, जिन अगराई कई, जिन पहिरीं पहिरीं इस्लाम क़बूल कयो। अल्लाह ताला छा थो फरमाए हिन जे बारे में? मुहाजिरीन, अंसार ऐं 3 तबक़ो बि बयानु कयईं। ऐं इहा ॻाल्हि इंतिहाई इल्मी आहे। अल्लाह 3 तबक़ा हिते बयानु कया आहिनि, जिन जे लाइ पंहिंजी रज़ामंदी जो बि ऐलान कयो अथसि, जिन जे लाइ जन्नत जो बि ऐलान कयो अथसि। रज़ामंदी जो ऐलान बि आहे, जन्नत जो बि ऐलान आहे, ऐं तबक़ा 3 आहिनि। ऐं ॿुधाईंदो हलां, उन मां 2 तबक़ा गुज़री चुका आहिनि, हिकिड़ो तबक़ो बाक़ी आहे, रहंदो। उहो तबक़ो कहिड़ो आहे ॿुधायां थो। पहिरीं फरमाए वसाबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार। मुहाजिरीन अंसार मज़ा जिन इस्लाम क़बूल करण में अगराई कई, पहिरियां ई इस्लाम क़बूल कयाऊं, वल्लज़ीन तबऊहुम बिइहसान। हाणे 3 तबक़ो आहे, जिन इन्हनि जी पैरवी कई नेकी सां,
एहसान सां। हू ब तबका गुज़री चुका। हाणे जेके इन्हनि जी पैरवी कंदासीं मुहाजिरीन ऐं अंसार जी नेकी सां, इहो तबको क़यामत ताईं हलंदो। इन जी हदबंदी कोन्हे। हिन दौर में बि थी सघनि था, ईंदड़ दौर में बि थी सघनि था, गुज़िरियल दौर में मौजूदु हुआ। जेके बि सहाबा जी पैरवी कंदा, पर शर्त आहे एहसान सां। अल्लाह ताला छा थो फरमाए, रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। अल्लाह उन्हनि खां राज़ी थी चुको, उहे अल्लाह खां राज़ी थी चुका। हाणे त हिकिड़ो इंतिहाई अहम नुक़्तो आहे। ही चवनि था 3 या 4 छॾे हर मुर्तद थी विया। ही सूरत सभ खां आख़िर में नाज़िल थी। अल्लाह ताला इन ई सूरत खां पोइ, इहे मुंहिंजा नुक़्ता यादि रखंदा हलो, इहे मामूली नुक़्ता कोन्हनि। इन सूरत खां पोइ का हिकिड़ी आयत मूंखे को माण्हू ॾेखारे जंहिंमें अल्लाह सहाबा ते पंहिंजी नाराज़गी जो इज़हार कयो हुजे। इहो चैलेंज करे छॾियो, चैलेंज करे छॾियो त सूरह तौबा जी इन आयत खां पोइ असांखे हिकिड़ी आयत ॾेखारियो जंहिंमें अल्लाह सहाबा ते पंहिंजी नाराज़गी जो इज़हार कयो हुजे। अब्दुल्लाह बिन अब्बास चयो न, इमाम अहमद फ़ज़ाइल सहाबा जे अंदरि रिवायत आंदी ऐं शेख वसीउल्लाह अब्बास उन जी सनद खे हसन करार ॾिनो। उन में छा चयाईं त अल्लाह ताला रज़ामंदी जो ऐलान कयो उन्हनि सहाबा जे लाइ जिन वण जे हेठां अल्लाह जे नबी जे हथ ते बैत कई सुलह हुदैबिया जे मौक़े ते। हाणे अब्दुल्लाह बिन अब्बास छा थो चवे, हल हदसना अन्नहु सख़ित अलैहिम बादहु। जिन सहाबा जेके 1400 जी तादाद में हुआ, अबू बकर बि हो, उमर बि हो, अली बि हो ऐं उस्मान बि हो रज़ी अल्लाहु अन्हुम। छो त अल्लाह जे नबी पंहिंजो हथ रखी चयो, हाज़िही यदु उस्मान, ही उस्मान जो हथ आहे। अहिड़ो एज़ाज़ के ॿिए खे कोन मिलियो आहे, अहिड़ो एज़ाज़ के ॿिए सहाबी खे कोन मिलियो आहे जो अल्लाह जो नबी पंहिंजो हथ रखी चवे थी उस्मान जो हथ आहे। माना 4 ई ख़लीफ़ा अची विया न, ॿिया बि केतिरा ई सहाबा, 1400 सहाबा। अल्लाह उन्हनि जे लाइ रज़ामंदी जो ऐलान कयो। अब्दुल्लाह बिन अब्बास चवे थो, छा अल्लाह इन खां पोइ असांखे ॿुधायो त रब इन्हनि ते नाराज़ थियो? असांखे ॾेखारियो। छा अल्लाह इन खां पोइ असांखे ख़बर ॾिनी त अल्लाह इन्हनि सहाबा ते नाराज़ थी वियो? इहा आयत त 6 हिजरी में नाज़िल थी, पर 9 हिजरी वारी सूरह तौबा जी आयत अल्लाह इन में दाइमी रज़ामंदी जो ऐलान करे छॾियो। उन्हनि जे लाइ बि फरमाई जेके उन्हनि जी नेकी सां पैरवी कंदा, अल्लाह उन्हनि खां राज़ी थी चुको, उहे अल्लाह खां राज़ी थी चुका। अल्लाह उन्हनि जे लाइ अहिड़ा बाग़ तयारु करे रखिया आहिनि जिन जे हेठां नहरूं वहनि थियूं, उहे हमेशह उन जे अंदरि रहंदा। इहा सभ खां वॾी कामयाबी आहे। हाणे मूंखे ॿुधायो, छा हिन आयत खां पोइ अल्लाह ताला सहाबा ते नाराज़गी जो इज़हार कंदे का हिकिड़ी आयत क़ुरान में नाज़िल कई? ऐं हिन में हुआ केरु? अबू बकर सिद्दीक़ बाय, उमर बिन ख़त्ताब बाय, उस्मान बिन अफ़्फ़ान बाय, अली बिन अबी तालिब बाय, मुगीरा बिन शोबा बाय, साद बिन अबी वक्कास बाय, अबू उबैदा बिन अल जर्राह बाय, बिलाल बाय, अम्मार बिन यासिर बाय, वालिद यासिर बाय, साद बिन अबी वक्कास बाय, अब्दुर्रहमान बिन औफ बाय। अल्लाह ताला इन्हनि जे लाइ दाइमी रज़ामंदी जो ऐलान करे छॾियो। मूंखे ॿुधायो, जॾहिं रब राज़ी थी चुको ऐं रब जी रज़ामंदी ऐं असांजी रज़ामंदी में वॾो फ़र्क़ु आहे। इहो बि नुक़्तो यादि रखो। सुवाल ई पैदा कोन थो थिए गुस्ताख़ सहाबा तव्हां सां ॻाल्हाए वञे। इहे नुक़्ता यादि रखंदा करियो। मुंहिंजी रज़ामंदी, तव्हांजी रज़ामंदी, अल्लाह जी रज़ामंदी में फ़र्क़ु आहे। कहिड़ो फ़र्क़ु? आऊं अॼु तव्हां खां राज़ी आहियां, थी सघे थो सुभाणे नाराज़ थी वञा। का मूंखे ख़बर कोन्हे तव्हां सुभाणे छा कंदो। तव्हीं मूंखां अॼु राज़ी आहियो, थी सघे थो सुभाणे नाराज़ थी वञो। तव्हांखे का ख़बर कोन्हे सुभाणे आउं छा कंदुसि। ठीकु आहे न? पर जॾहिं अल्लाह चवे थो त आउं राज़ी थी चुको आहियां, माना रब ॼाणे थो
त ये सहाबा जेस ताईं दुनिया में ज़िंदा रहा कदें दीन खां कोन फिरंदा। छाजे करे अल्लाह के मुस्तक़बिल इल्म, इल्म आया कोने, इल्म आया कोने। जे कदें को चवे अल्लाह के मुस्तक़बिल इल्म ना है वो काफिर है। जे कदें को चवे अल्लाह के मुस्तक़बिल इल्म ना है वो काफिर है। हुन रब जी सिफ़त इल्म ते हमलो कई। जे रब के मुस्तक़बिली ॼाण न हुजे वो रब कीअं थींदो, वो तक़दीर कीअं लिखंदो? भई सोचो तो सही। हाणे असांजो यकीन आहे अल्लाह के मुस्तक़बिल इल्म आहे त उन रब रज़ामंदी जो ऐलान करे छॾियो। माना ये सहाबा मरण घड़ी ताईं दीन इस्लाम ते क़ाइम रहंदा, कॾहिं दीन खां कोन फिरंदा। ही पहिरीं आयत। अचो ॿी आयत सूरह अल हदीद जी 10 नंबर आयत। अल्लाह ताला फरमाए थो ला यस्तवी मिनकुम। मिनकुम जो खिताब कंहिंखे आहे? अव्हां मां। मिनकुम जी माना अव्हां मां। अल्लाह कंहिंखे बि खिताब करे इहो बि नुक़्तो आहे सहाबा खे। रब्बुल आलमीन सहाबा खे खिताब करे चवे पियो ला यस्तवी मिनकुम मन अनफक मिन क़ब्लिल फ़त्ह व क़ातल उलाइक आज़मु दरजतम मिनल लज़ीना अनफ़क़ू मिन बादु व क़ातलू व कुल्लन वअदल्लाहुल हुस्ना वल्लाहु बिमा तामलून ख़बीर। छा तो क़ुरान जा लफ़्ज़ सिर्फ़ उहे बदबख़्त जेके गुमराही लिखी आहे से हिन आयतनि खे नज़र अंदाज़ कंदा। अल्लाह ताला फरमाए थो सहाबियो मिनकुम ते मुराद सहाबा आहिनि। सहाबा खे अल्लाह ख़िताब पियो करे। तव्हां मञा जिन फ़तह खां अॻु में, फ़तह खां अॻु में माना फ़तह छा आहे? फ़तह किन चयो आहे? फ़तह मक्का। किन चयो आहे? सुलह हुदैबिया। बहरहाल कहिड़ी बि माना वठूं, सुलह हुदैबिया सन 6 हिजरी में, मक्के जी फ़तह 8 हिजरी में। अल्लाह ताला फरमाए थो जिन मक्के जी फ़तह खां अॻु में जेको अल्लाह जे रस्ते में ख़र्च कयो ऐं क़िताल कयो, ऐं जिन मक्के जी फ़तह खां पोइ अल्लाह जे रस्ते में ख़र्च कयो ऐं क़िताल कयो, अल्लाह फरमाए थो इहे पाण में बराबरि कोन्हे। छो? सही सिधी ॻाल्हि आहे। जेको माण्हू शुरू में मुस्लमान थिए थो, अल्लाह जे नबी खे सुञाणे थो, तकलीफ़ुनि में साथ ॾिए थो, जानी क़ुर्बानियूं पेश करे थो, काफ़िरनि जूं तकलीफ़ूं बर्दाश्त करे थो, माली ताउन करे थो, उनजो दर्जो त मथां आहे, यकीनन मथां आहे। ऐं जिन बाद में इस्लाम क़बूल कयो उहे क़ुर्बानियूं त उन्हनि ते कोन आयूं न। जेके मके में क़ुर्बानियूं आयूं सहाबा ते तकलीफ़ूं, उहे त उन्हनि ते कोन आयूं। अल्लाह ताला फरमाए थो इहे पाण में बराबरि न आहिनि। पर अॻिते जेके लफ़्ज़ आहिनि इहे गौर जे लाइक़ आहिनि। मुस्लमानो फरमाई व कुल्लन वअदल्लाहुल हुस्ना, अल्लाह जो सभिनी सां सुहिणो वाइदो। जिन मके जी फ़तह खां अॻु में इस्लाम क़बूल कयो या बाद में इस्लाम क़बूल कयो, सभिनी जे लाइ जन्नत जो वाइदो आहे। हिते अल हुस्ना मां मुराद जन्नत आहे। क़ुरान में केतिरनि जायुनि ते अल्लाह जन्नत जे लाइ अल हुस्ना जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो। माना जेके अॻु में मुस्लमान थिया, जेके बाद में मुस्लमान थिया सहाबा, सभिनी जे लाइ अल्लाह ताला फरमाए थो त उन लाइ जन्नत जो वाइदो आहे। कहिड़ो वॾो इहो दलील आहे? इन ई दलील खे उहो ई रद्द करे थो जंहिं माण्हू जे दिलि जे अंदरि तासुब हुजे। अचो हदीस ना हदीस पेश करियां थो मुस्लिम शरीफ़ में। ॾिसो इहे ज़ालिम जेके सहाबा ते हमलो कंदा आहिनि, अहिड़ियूं हदीसूं ॻोल्हींदा आहिनि कोशिशि करे जिन में सहाबा जी तनक़ीस हुजे, पर उहे हदीसूं तव्हांजे साम्हूं पेश न कंदा जिन में सहाबा जी तारीफ़ हुजे। इन मां मालूम थिए थो इन्हनि जूं दिलियूं पलीती सां भरियल आहिनि। इहे गैर जानिबदार कोन आहिनि, इहे पेड आहिनि, पगार ते कमु करण वारा आहिनि, दरबारी आहिनि। तंहिंजे करे उहे रिवायतूं पेश कनि था जिन में इन्हनि खे तनक़ीस मिले थी। हालांकि साॻिया किताब तारीफ़ जूं रिवायतूं इहे ज़ालिम पेश कोन कंदा। उहे चवंदा आहिनि उर्दू में मीठा मीठा सभु हड़प, कड़वा कड़वा थू। छा इहो सूरत?
जेको वणे सो त पेश करी, जेको न वणे उनखे छॾे ॾी। अच रिवायत तो पेश करियां सही मुस्लिम जी 2496 पाण सुगरा फरमाइनि था ला यदखुल नार इंशा अल्लाह। जेकॾहिं रब चाहियो त उहो माण्हू बाहि में जहन्नम में दाख़िल न थींदो। मिन असहाब शजरा अल्लज़ीन बायऊ तहतहा, जिन वण जे हेठां मुंहिंजे हथ ते बैत कई। अल्लाह जो नबी चवे थो इन मां को बि जहन्नम में दाख़िल न थींदो। ॻाल्हि टुटी वई न, मुस्लिम जी हदीस आहे कंहिंमें जुरत जो चवे त ज़ईफ़ आहे। ही मुस्लिम जी रिवायत आहे। अचो अञा ॿुधायां इब्न हिब्बान, मुस्नद अहमद, अबू या अल्लाह, शेख अलबानी जी सही आहे। उन जा लफ़्ज़ कहिड़ा आहिनि? पाण सुगरा फरमाइनि था ला यदखुल नार रजुलन, उहो माण्हू जहन्नम में दाख़िल न थींदो। शहिद बदरन वल हुदैबिया, जेको बदर जी जंग में ऐं हुदैबिया में बैत रिज़वान जे अंदरि शामिल हो। इन्हनि मां को बि माण्हू जहन्नम में दाख़िल न थींदो। ऐं केरु दाख़िल आहे? अबू बकर, उमर, उस्मान, अली रज़ी अल्लाहु अन्हुम। कॾहिं हदीसूं या ज़ालिमनि तव्हांखे ॿुधायूं? पोल पधरा थीनि था हिननि जा, कॾहिं कोन ॿुधाईंदा। जेको प्यारो पैगंबर चवे थो इहे माण्हू जहन्नम में दाख़िल न थींदा जिन वण हेठां मुंहिंजे हथ ते बैत कई। उन्हनि सहाबाती हमलो कंदा। अल्लाहु अकबर। ऐं इहो ॿुधाईंदो हलां, जेकॾहिं को चवे थो त 3 या 4 छॾे हर मुर्तद थी विया, 14 किताबनि जा हवाला मूं वटि मौजूदु आहिनि। अलूसुर मिनल काफ़ी बि आहे, रिजाल कशीब आहे, बिहारुल अनवार बि आहे, ॿिया बि केतिरा ई किताब, टोटल लिस्ट मूं वटि मौजूदु आहे। 3 या 4 छॾे हर मुर्तद थी विया। ऐं तव्हां खां सुवाल करियां, ग़ैर जानिबदार थी गौर करियो, इहो हमलो केते? इहो हमलो आहे केते? असांजा सादा मुस्लमान जिन खे फ़हम न आहे, रुगो ॻाल्हि ॿुधी छॾींदा आहिनि, सोचींदा कोन्हनि त दुश्मन जो तीर लॻे किथे पियो, किथे लॻे पियो। मूंखे ॿुधायो, हिकिड़ो स्कूल आहे, क्लास में 100 ॿार आहिनि, 97 फेल था थियनि, 3 पास था थियनि। माण्हू छा चवंदा? माण्हू चवंदा बाबा शागिर्दनि में हाल कोन, पढ़ाई में दिलचस्पी कोन था वठनि। पर थी सघे थो उहो चवे उस्ताद सही पढ़ाई कोन थो करे, तॾहिं 3 पास थिया, 97 फेल थी विया। जॾहिं तव्हां चओ था त हज़ारा सहाबा मां सिर्फ़ 3 बचा, मूंखे ॿुधायो अल्लाह जे नबी ते हमलो न आहे? हिकिड़ो काफ़िर जेकॾहिं सुभाणे चवे त मुसलमानो तव्हांजे क़ुर में लिखियलु आहे त पैगंबर वयो ज़कीहिम, उन्हनि जो तज़कियो करे थो, पाक करे थो शिरक ऐं बिदत खां, गुनाहनि खां, पोइ नऊज़ बिल्लाह तव्हांजे पैगंबर त सिर्फ़ु 3 या 4 माण्हू मुस्लमान कया, ॿिया हर क़रीबी माण्हू मुर्तद थी विया हलिया। त अव्हां जो नबी कीअं कामयाबु थियो? जेकॾहिं को काफ़िर हमलो करे छा जवाबु ॾींदो? जवाबु छा ॾींदो? काफ़िर हमलो करे जवाबु अव्हां खां तलब करे छा जवाबु ॾींदो? ॿुधायो मूंखे। इहो हमलो सहाबा ते कोन्हे, बल्कि आहिनि जी अॻु में ज़िक्र करे चुको आहियां, अल्लाह जे इल्म ते बि आहे ऐं अल्लाह जे प्यारे पैगंबर जी तरबियत ते बि आहे। केॾा ख़तरनाक हमला आहिनि, पर छा फ़हम कोन्हे दीन जो? रुगो ॿुधूं पिया, इहे जेके वेठा आहिनि टीवी ते सभु फनकार, दरबारी मुल्ला, जिन जो को बैकग्राउंड कोन्हे। असांजा हक़ानी उलमा मौजूदु आहिनि, उनखे ॿुधण जे बजाए अहिड़नि फनकारनि खे ॿुधण जो नतीजो इहो निकिरे। अल्लाहु अकबर। वरी इहो बि नथा सोचीनि त सैयदना अली रज़ी अल्लाहु अन्हु, अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाहु अन्हु हथ ते बैत बि कई। केतिरा हवाला मूं वटि मौजूदु आहिनि, पुठियां निमाज़ूं पढ़िया। नऊज़ बिल्लाह, अबू बकर सिद्दीक़ जी बदबख़्त चयो वियो अमेरिका में वेठल त काफ़िर हो, अस्तग़फिरुल्लाह। पोइ सैयदना अली रज़ी अल्लाहु अन्हु बैत छो कई? पुठियां निमाज़ूं छो पढ़ियाई? हेॾो बहादुर इंसान, जुरतमंद इंसान, छा उहो मजबूरन बैत करे सघे थो? कॾहिं बि न। असीं चऊं था बैत कयाई ख़ुशी सां। अचो तव्हांखे हवालो पढ़ी ॿुधायां। नहजुल बलागा, मुफ्ती जाफ़र हुसैन, उनजो तर्जुमो आहे
सफ़ो नंबर 781, मकतूब नंबर 8। सैयदना अली पान छा थो चवे किताब इन्हनि जो, चवे थो इन्नी वल्लाहि, अल्लाह जो कसम आऊं, लो लकीतुहुम वाहिदन वहुम तिलाउल अर्ज़, जेकॾहिं दुश्मननि सां अकेलो मुक़ाबिलो करियां, जेकॾहिं दुश्मननि सां अकेलो मुक़ाबिलो करियां ऐं उहे केतिरा हुजनि, धरती सॼी भरियल हुजे। तिलाउल अर्ज़ जी माना आहे सॼी धरती भरियल हुजे, हुननि सां धरती सॼी भरियल हुजे, आऊं अकेलो हुजां, मां बाले तो ऐं परवाह कोन कंदुसि, वला इस्तौहशत हशतो, ऐं परेशान बि कोन थींदुसि, वला इस्तौहशतो, न आऊं परेशान थींदुसि, न आऊं जेको सो माना परवाह कंदुसि, उहे सभु धरती सां भरियल हुजनि, ऐं अकेलो हुजां। जेको एॾो बहादुर माण्हू मजबूरन बैत करे सघे थो। जॾहिं त शिया हज़रात किताब लिखनि था अल उसूल मिनल काफ़ी, त जेके असांजा इमाम आहिनि पंहिंजी मर्ज़ी सां दुनिया में ईंदा आहिनि ऐं पंहिंजी मर्ज़ी सां फ़ौत थींदा आहिनि, पंहिंजी मर्ज़ी सां फ़ौत थींदा आहिनि। पोइ जॾहिं पंहिंजी मर्ज़ी सां फ़ौत थियनि था त उहो कंहिंखां डिॼंदो ई कोन्हे, उहो छो मजबूर थींदो? जेकॾहिं मौत तव्हांजो तव्हांजे हथ में हुजे, कंहिंखां डिॼंदो कॾहिं बि न। अल उसूल मिनल काफ़ी बाब क़ाइमु कयो आहे कुलैनी, वेही सोचियो। तंहिंजे करे असीं चवंदा आहियूं सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हो जेकॾहिं बैत कई आहे, पोयां निमाज़ पढ़ियूं अथसि ख़ुशी सां, ऐं अल्लाह जे प्यारे पैगंबर अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु खे मुसल्ले ते बीहारे इहो ऐलान करे छॾियो त मुंहिंजी वफ़ात खां पोइ अॻुवाण थींदो अबू बकर सिद्दीक़। छो त पाण ख़ुदि फरमायो आहे न, इमामत जो सभ खां वधीक इक़्तिदार उहो आहे जेको सभ खां वधीक क़ुर जो माहिर हुजे, पोइ सुन्नत में माहिर हुजे, पोइ हिजरत में अॻु में हुजे, पोइ उमिरि जो वॾो हुजे। हाणे जॾहिं अल्लाह जे नबी ख़ुदि हिकिड़ो मयार क़ाइमु कयो त पोइ पाण कंहिंखे अॻियां बीहारीनि था? अबू बकर सिद्दीक़ खे। गोया इहो सबूत आहे अल्लाह जे नबी सैयदना अबू बकर खे सभ खां वधीक इल्म वारो सम्झो। सभिनी पोयां नमाज़ूं पढ़ियूं न, के ॿिए नमाज़ पढ़ाई? अल्लाह जे रसूल छा फरमायो? मुरू अबा बकरिन फलियुसल्लि बिन्नास, अबू बकर खे हुक्म करियो माण्हू नमाज़ पढ़ाए। अल्लाह जे नबी खे ॿिए जो नालो छो कोन वरितो? ही वॾो एज़ाज़ आहे सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु जो। ॿुधाईंदो हलां, असांखे इहो ॿुधायो आहे त बाबा इहे जेके माना दुश्मन हूंदा हुआ, हिक ॿिए सां माना मुक़ाबिला हूंदा हुआ, लेकिन ॿुधाईंदो हलां त केतिरे क़दुरु जेके से मोहबतूं हुयूं, ऐं उनजो बि हवालो ॾींदो हलां। ऐं ही मुंहिंजे साम्हूं आहे शेख शरीफ अल मुर्तज़ा, शिया जो वॾो आलिम हो, उनजो किताब आहे शाफ़ी, ही मुंहिंजे हथ में आहे। उनजो जिल्द नंबर 3 या 4 आहे। हाणे आउं खोलियां थो जिल्द नंबर 4 सफ़ो 111, इमाम जाफ़र सादिक रहमहुल्लाह। छा थो अचे उनजे बारे में? छा थो अचे? इन्नहु कान यतवल्ला अबा बकर व उमर, अबा बकर व उमर। इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह अलैह अबू बकर सिद्दीक़ उमर बिन ख़त्ताब सां मोहब्बत कंदो हो। इहा अरबी बार कोन्हे। वयातिल क़ब्र, सैयदना अबू बकर सिद्दीक़ जी क़ब्र ते ईंदो, सैयदना उमर बिन ख़त्ताब जी क़ब्र ते ईंदो, फयुसल्लिमु अलैहिमा, ॿिन्ही जी क़ब्रनि ते अची सलाम चवंदो हो। म तस्लीम ही अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जे नबी जी क़ब्र ते सलाम चई, पोइ अबू बकर सिद्दीक़ उमर बिन ख़त्ताब जी क़ब्रनि ते अची सलाम चवंदो हो। इमाम जाफ़र सादिक अशाफ़ी शेख शरीफ मुर्तज़ा जो किताब आहे। कंहिंमें जुरत जो चवे कि हवालो ग़लति आहे, अचो ॿुधायां। ॿियो हवालो कश्फुल गुम्मा, इरबिली जो किताब आहे, मशहूर शिया आलिम आहे, उनजो किताब आहे। जॾहिं सैयदना अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाह अन्हु जी शादी थिए पई। शादी कंहिंसां पई थिए? सैयदा फातिमा रज़ी अल्लाह अन्हा सां। अल्लाह जे नबी कंहिंखे शाहिद बनायो इन निकाह जो? इरबिली जो किताब कश्फुल गुम्मा,
जिल्द नंबर पहिरियों सफ़ो नंबर 348। अल्लाह जे नबी फरमायो, बल्कि जेको हज़रत अली रज़ी अल्लाह नो न पाण सुगरा फरमाइनि था, अल्लाह मूंखे हुकुम कयो आहे त आउं पंहिंजी नियाणी फ़ातिमा जो निकाह अली सां करायां। अनस बिन मालिक रावी हदीस आहे। पोइ हुकुम ॾियनि था, फ़ंतलिक, हलियो वञ, फ़दऊली, ऐं सॾे अच इन्हनि खे, अबा बकर व उमर व उस्मान व अलीयन व तलहा व ज़ुबैर व बिअददिन मिनल अंसार, उनखां सवाइ ॿिया केतिरा अंसारी साहबा, इन्हनि खे सॾे अच। अल्लाह जे नबी कंहिंखे मोकिलियो? अनस बिन मालिक खे। अल्लाह मूंखे हुकुम कयो आहे त आउं पंहिंजी नियाणी फ़ातिमा जो निकाह सैयदना अली सां करायां, पर तूं वञ ऐं अबू बकर खे, उमर खे, उस्मान खे, अली खे, तलहा खे, ज़ुबैर खे ऐं ॿिया केतिरा ई अंसारी साहबा, उन्हनि खे वठी आ। पोइ वियोसि सैयदना अनस बिन मालिक, उन्हनि खे वठी आयो। जॾहिं पैता पाण सगुरनि फरमायो, सुम्म इन्नी उशहिदुकुम, सुम्म इन्नी उशहिदुकुम, आउं तव्हांखे शाहिद बनायां थो, इन्नी क़द ज़वजतु फ़ातिमत मिन अलीयन, आउं पंहिंजी नियाणी फ़ातिमा जी शादी अली सां कराए रहियो आहियां, तंहिंजे करे तव्हांखे गवाह बनायां थो। केॾो वॾो हवालो आहे किताब इन्हनि जो। सैयदना अली जे निकाह जा गवाह अबू बकर, उमर, उस्मान, तलहा। नऊज़ बिल्लाह, ये मुनाफ़िक़ काफ़िर व अस्तग़फिरुल्लाह जी चयो वञे थो। अल्लाह जो रसूल सदाया, पैगंबर सदाया। अञा अॻिते हलो, इहो साॻियो किताब 359 नंबर सफ़ो। अल्लाह अकबर। सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु, तव्हां ख़बर आहे त ग़रीब इंसान हो, दौलतमंद कोन हो, हाणे शादी लाइ ख़र्च बि खपे। हिकिड़ी ज़रा हुई, सैयदना अली निकितो आहे उन ज़रा खे विकिणण जे लाइ, ऐं मुलाक़ात थी सैयदना उस्मान बिन अफ़ान सां, जेके बदबख़्त घटि वधि ॻाल्हायो पियो, इन यासीन क़ादरी ज़ालिम। मुलाक़ात थी त सौदो तय थियो। सैयदना उस्मान चयो, इहा ज़रा आऊं तो ख़रीद कयां अली 400 दिरहम जे अंदरि। 400 दिरहम हवाले कयई, ज़रा ख़रीद कयई। ज़रा हथ में जॾहिं अची वई तॾहिं चई, अली हाणे ॿुध, फ़इन्न दिरह हदियतुन मिन्नी इलैक, पैसा तो वटि पइजी विया, हाणे ही ज़रा मुंहिंजे तरफ़ां तोखे तोहफ़ो आहे। कशफुल ग़ुम्मा, पहिरियों जिल्द 359 नंबर सफ़ो, बिहारुल अनवार 43 नंबर जिल्द 130 नंबर सफ़ो। आऊं चवां थो, जिन जे दरमियान दुश्मनियूं हुजनि, छा उन जा तालुकात अहिड़ा हूंदा आहिनि? छा उन जा तालुकात अहिड़ा हूंदा आहिनि जिन जे दरमियान दुश्मनियूं हूंदियूं आहिनि? अल्लाह अकबर। तव्हां ॾिसो, उन खां अलावा सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु, ही किताब कंहिंजो आहे? कुर्बुल इस्नाद। मुसन्निफ जो नालो आहे अबुल अब्बास अब्दुल्ला बिन जाफ़र अल हिमयरी। केरु आहे? इहो ॿुधाईंदो रहां। शिया हज़रात जो वॾो इमाम, इमाम हसन अस्करी रहमहुल्लाह, उन जे साथियुनि मज़ा आहे। हिन जो मुसन्निफ इमाम हसन अस्करी रहमहुल्लाह जे असहाब मज़ा आहे। कुर्बुल इस्नाद, इन जो सफ़ो नंबर खोलियां थो। सफ़ो नंबर 93 आहे। जॾहिं सैयदना अली जूं जंगियूं थियूं सैयदना मुआविया सां ऐं सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा सां, तॾहिं हज़रत अली रज़ी अल्लाह छा फरमायो? चवंदो, इन्ना लम नुक़ातिलहुम अल तकफ़ीर लहुम, असां उन्हनि सां इन करे क़िताल कोन कयो आहे त उहे काफ़िर आहिनि। ठीकु आहे। वलम नुक़ातिलहुम अल तकफ़ीर लना, न की असां उन्हनि सां इन करे क़िताल कयो आहे जो उहे असांखे काफ़िर सम्झनि था। ईअं बि कोन्हे, न असीं उन्हनि खे काफ़िर सम्झूं था, न हू असांखे काफ़िर सम्झूं था। इन ते जंग कोन थी आहे। वलाकिन्ना रअयना इन अन्ना अला हक़िन, लेकिन असां सम्झो त असां हक़ ते आहियूं। वरअऊ अन्नहुम अला हक़िन, ऐं हुननि सम्झो त असां हक़ ते। माना
गलत फहमी, इज्तिहादी खता, इज्तिहादी खता गलत फहमी ॿिनि भाइरनि जे दरमियान थी सघे थी। मुंहिंजो जुमिलो कंठ ॾेई छॾियो। उहो जुमिलो कहिड़ो? दुनिया में हमेशह जंगियूं बुग़्ज़ पलीती जे करे कोन थींदियूं आहिनि। बुग़्ज़ जे करे, दुश्मनी जे करे, पलीती जे करे, सिर्फ़ु इन ॻाल्हि जे करे जंगियूं कोन थींदियूं। बाज़ औक़ात जंगियूं ग़लत फहमी जे करे बि थींदियूं। अहिड़ा वाक़िआ यादि कोन था थियनि मुआशिरे में? ओचितो माण्हू ग़लत फहमी जो शिकार थी के बेगुनाह खे मारे छॾे। वाक़िआ यादि अथव न? अख़बारूं भरियूं पियूं आहिनि, सोशल मीडिया भरियो पियो आहे। शक थियो हमारा मारे छॾियो, ख़बर पई आहे बेगुनाह, मारे छॾियमि हो त बेगुनाह। त जंगियूं सिर्फ़ु बुग़्ज़ जे बुनियाद ते कोन थींदियूं आहिनि। जंगियूं इज्तिहादी खता ऐं ग़लत फहमी जे बुनियाद ते बि थींदियूं आहिनि। सहाबा जूं जंगियूं ग़लत फहमी जे बुनियाद ते हुयूं ऐं इज्तिहादी खता हुई। ही कौल दलील आहे सैयदना अली। अञा अॻिते हलो, साॻियो किताब, ही शियनि जा किताब, 94 नंबर सफ़ो। इमाम जेको सो माना जाफ़र रिवायत करे थो, अन अलीयन अलैहिस्सलाम, सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु, लम यकुन यनसुबु अहदम मिन आले हरबी इला शिरक वला इला निफाक। सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु जंहिंसां जंगियूं कयूं तिन ॾांहुं शिरक जी ऐं मुनाफ़िक़त जी निस्बत कोन कंदो। जिन सां जंगियूं कयाई तिन ॾांहुं निस्बत शिरक जी कोन कंदो त के मुशरिक हुआ, न कि निफ़ाक़ जी निस्बत कंदो त मुनाफ़िक़ हुआ। वलाकिन्नहु कान यक़ूलो, लेकिन पाण चवंदो हुम इख़वानुना बग़ौ अलैना, इहे असांजा भाइर हुआ जिन असांजे ख़िलाफ़ बग़ावत कई। अल्लाहु अकबर। के माई जे लाल में जुरत आहे जो हवालो रद्द करे सघे? आहे कंहिंमें ताक़त हवालो रद्द करे सघे? कुर्बुल इस्नाद जो जंहिंजो मुसनिफ़ इमाम हसन अस्करी रहमतुल्लाह जो असहाब में शामिल आहे। माना ये जंगियूं ग़लत फहमी जे बुनियाद ते थियूं। अल्लाहु अकबर। हाणे हिकिड़े ॿिए ज़ालिम एतिराज़ कयो इन साॻे क़ादरी त बाबा जंग ओहद में सैयदना उस्मान बिन अफ़ान फ़रार थी वियो। इहो एॾो वॾो मौज़ू दिलि चाहे थी त खोले बयानु कंदो वञा, तव्हां त हक़ वाज़े थींदो वञे। हा, सैयदना उस्मान बिन अफ़ान रज़ी अल्लाह अन्हु जंग ओहद मां फ़रार थी वियो। सही बुख़ारी जी हदीस आहे, हिन में को इनकार कोन्हे। लेकिन अॻिते अल्लाह छा फरमायो आहे सो जवाबु ॾियां। सही बुख़ारी जी हदीस आहे त सैयदना अब्दुल्लाह बिन उमर वेठो आहे, तेसि ताईं हिकिड़ो हमरा मिस्र खां हली आयो। एतिराज़ करण वारा तॾहिं बि हुआ न, अहिड़ा बदनसीब एतिराज़ करण वारा हर दौर में रहंदा आहिनि। आयो अब्दुल्लाह बिन उमर खां पुछाई, अब्दुल्लाह मूंखे जवाबु ॾे, सैयदना उस्मान जंग बदर में छो हाज़िर कोन हो? जंग ओहद मां छो भॼी वियो? सुलह हुदैबिया जे मौक़े ते छो हाज़िर कोन हो? टे एतिराज़। सैयदना अब्दुल्लाह बिन उमर चयो, वेह मुंहिंजो जवाबु ॿुध। सहाबा जो दिफ़ा कंदा हुआ, इहा मोमिन जी निशानी आहे। जी ॻाल्हि ॿुध, जंग बदर में इन करे शामिल कोन थियो, संदन घरवारी रुकैया बीमार हुई, अल्लाह जे नबी जी नियाणी हुई। ॾिसो चवंदा आहिनि हिकिड़ी नियाणी, इहा हदीसूं ॿुधाइनि पियूं 4 नियाणियूं हुयूं। ख़ुदि हिननि जे किताबनि जे अंदरि लिखियलु आहे, रुकैया अल्लाह जे रसूल जी नियाणी बीमार हुई। पाण सभिनीनि फरमायो त उस्मान पंहिंजी घरवारी जो वञी तीमारदारी कर। ऐं पोइ शामिल कीअं थियो जंग बदर में? दलील ॿुधो, जॾहिं जंग बदर ख़तम थी, माल गनीमत मां अल्लाह जे नबी सैयदना उस्मान खे हिसो ॾिनो। हिसो कंहिंखे ॾिबो आहे? जेको शामिल हुजे। हिसो कंहिंखे ॾिबो आहे? जेको शामिल हुजे। शामिल न हुजे हा, अल्लाह जो रसूल हिसो कीअं ॾे हा? पहिरियों एतिराज़ ख़तम थी वियो कि जंग ओहद, हा सैयदना उस्मान रज़ी अल्लाह अन्हु भॼी वियो, पर अल्लाह ताला 2 दफ़ा माफ़ी जो ऐलान कयो। सूरह आले इमरान 152 नंबर आयत पहिरियां ई फरमायाई वलक़द अफ़ा अनकुम। ऐं अरबी ग्रामर जी अहमियत ॿुधाईंदो अलाह। अल्लाह ईअं ख़ाली कोन चयो त रब तव्हां खां दरगुज़र करे छॾियो, माफ़ी ॾेई छॾी। वलक़द लाम ताक़ीद जे लाइ, ख़ुदि ताक़ीद जे लाइ अल्लाह 2 लफ़्ज़ ताक़ीद जे लाइ इस्तेमालु कया, जंहिंजी सिंधी माना छा आहे? यकीनन, बेशक
अल्लाह ताला तव्हां खां दरगुज़र करे छॾियो। साहबा खां जेके मैदान में कोन बीठा, अल्लाह फरमाए थो मूं दरगुज़र करे छॾियो। 152 नंबर आयत, वरी 155 फरमायूं वलक़द अफ़ल्लाहु अन्हुम, तहक़ीक़ यकीनन बेशक अल्लाह उन्हनि सहाबा खां दरगुज़र करे छॾियो। जी अल्लाह त माफ़ी ॾेई छॾी, ज़ालिमो तव्हां माफ़ी नथा ॾियो। अल्लाह त माफ़ी ॾेई छॾी, ज़ालिमो तव्हां माफ़ी नथा ॾियो। अञा एतिराज़ कंदा अचो, वेही सोचो इन्हनि जी नियतूं। रब्बुल आलमीन ख़ालिक़ काइनात माफ़ी ॾेई चुको आहे। हीअ अञा ताईं ऐब बयानु कंदा अचनि, मालूम थियो मोमिन कोन आहिनि, न आहिनि मोमिन। वरना रब जे इन ऐलान खे काफ़ी सम्झंदा। ॾिसो न, अॼु पाण बि हिकिड़ो मुस्लमान भाउ के ज़माने में के गुनाह में ग़र्क़ हुजे, ख़बर पइजी वञे तौबा करे चुको आहे, उनखे पोइ महणू ॾियो, पोइ अॻे तूं ज़िना कंदो आहीं, अल्लाह जो पकड़ तो ते ज़ालिम थी, उहो वीचारो तौबा करे चुको। तौबा कयल गुनाह खां तूं महणू पियो ॾी, रब जी पकड़ में तूं ईंदे, तूं तौबा करे चुको, अल्लाह हुनखे माफ़। हा असीं तौबा कंदा आहियूं, पर यकीन त कोन्हे अल्लाह माफ़ कयो या कोन कयो। पर सहाबा जे बारे में रब गवाही ॾेई छॾी त मूं माफ़ी ॾेई छॾी। ॾिसो फ़र्क़ु आहे, असांखां गुनाह थिए तौबा कयूं, पर यकीन आहे त अल्लाह माफ़ी ॾिनी या कोन ॾिनी। पर सहाबा जे बारे में रब ऐलान करे छॾियो, अल्लाह माफ़ी ॾेई छॾी। हाणे उहा केॾा बदनसीब आहिनि, पोइ बि सहाबा खे महना ॾींदा। अञा अॻिते हलो, उनखां पोइ सैयदुना, मूंखे यादि आहे हिकिड़ो अब्दुल कादिर जीलानी चवे पियो बरेलवी आहियां। मूं तव्हांखे अॻु में छा ॿुधायो, हींअर केतिरा राफ़ज़ी आहिनि जेके बरेलवी जी सूरत में या सुन्नी जी सूरत में तव्हांजे साम्हूं पेश कया वञनि था। इहो बि राफ़ज़ी आहे हिकिड़ो पीर अब्दुल कादिर जीलानी। मूं हुनजो रद्द क़रीबन 2 टे साल अॻु में करे छॾियो, पर क्लिप जे अंदरि चवे थो त जंग औद में अबू बकर सिद्दीक़, उमर फारूक नऊज़ बिल्लाह ॿई भॼी विया। हिकिड़ो हद तली क़ाइमु रहियो। असां तॾहिं ई उन बदबख़्त जो कूड़ ज़ाहिर करे छॾियो, पर वरी बि उनखे आऊं वरजायां थो त सैयदना उमर बिन ख़त्ताब जे बारे में जेका रिवायत अचे थी हिकिड़ी, त सैयदना उमर बिन ख़त्ताब जबल ते चढ़ी वियो, हिकिड़े माना आलिम सनद सां उनखे आंदो आहे, उनजो नालो आहे इब्न जरीर तबरी, पंहिंजे तफ़सीर तबरी जे अंदरि। ऐं रावी केरु आहे? अबू हिशाम रिफ़ाई। उन रिवायत थियो इमाम बुखारी अमीरुल मोमिनीन फिल हदीस छा थो चवे, मुजतमईन अला ज़ाफ़िही, इन जे ज़ईफ़ हुजण ते मुहद्दिसीन जो इत्तफ़ाक़ आहे। रिवायत ॾिसो पेश कहिड़ी पिया कनि सालिम, जंहिंजे ज़ईफ़ हुजण ते मुहद्दिसीन किराम जो इत्तफ़ाक़ आहे, उहा रिवायत पेश कनि पिया। बुखारी में मौजूद आहे, हज़रत उमर मौजूद हो जॾहिं मुसलमान नुक़सान पए थो। नुक़सान कीअं पए थो? 50 तीर अंदाज़ जेके अल्लाह जे रसूल ॿियारिया हुआ। पाण फरमायूं असांजा लाश जे कॾहिं पखी उनखे पटीन, तव्हांखे हटणो न आहे। मुसलमान पहिरीं ॻाल्हि में थी विया, हुननि सम्झो जंग ख़तमु थी वई, हाणे हेठि लहूं, लथा पोयां का दुश्मन हमलो कयो। मुसलमान वीचारा परेशान थी विया, के सहाबा भॼी बि विया, जी ज़िक्र थियो, अल्लाह माफ़ करे छॾी हुनजी ग़लती। शहीद थिया 70। इते अबू सुफियान सोचियो त हाणे मुसलमान ख़तमु थी चुका। जब उहिदे ते चढ़ी दांह कयाई, अफ़िल क़ौम मुहम्मदुन, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां मौजूदु आहे? पाण छोकिरा फरमाईंदा माठो, जवाबु न ॾिजो। अफ़िल क़ौम इब्न अबी कुहाफ़ा, अबू कुहाफ़ा मौजूदु आहे, उनजो पुटु अबू बकर सिद्दीक़, पाण फरमाईंदा जवाबु न ॾिजो। 3 नंबर ते चवे थो अफ़िल क़ौम इब्नुल ख़त्ताब, तव्हां में उमर बिन ख़त्ताब मौजूदु आहे। केॾो अज़ीम नुक़्तो लिखियो आहे मुहद्दिसीन किराम। हिकिड़े काफ़िर खे बि ख़बर हुई अल्लाह जे नबी खां पोइ मुसलमान जा अॻवान केरु आहिनि? अबू बकर सिद्दीक़, उमर बिन ख़त्ताब। नाला कंहिंजा वरितई? अबू बकर सिद्दीक़ जो, उमर बिन ख़त्ताब जो। जॾहिं जवाबु कोन आयो तॾहिं चई लॻे थो त क़तल थी विया। हज़रत उमर जज़्बाती जलाली इंसान हो कि अल्लाह जा दुश्मन जीअर आहियूं, अल्लाह असांखे ज़िंदा रखियो आहे तोखे ज़लील करण जे लाइ। हाणे मूंखे ॿुधायो, भॼी वञे हा त इहो जवाबु ॾे हा? बुखारी जी रिवायत आहे, भॼी वञे हा त इहो जवाबु ॾे हा? हीउ त उहो जवाबु ॾींदो जेको अल्लाह जे रसूल सां गॾु बीठो आहे। पाण चवनि पिया जवाबु न ॾियो। अबू बकर सिद्दीक़ उते मौजूदु आहे, को सबूत न आहे भॼण जो। पर ॾिसो या केॾा इहे माण्हू पलीत आहिनि, सहाबा जी तनक़ीस जे लाइ कूड़ियूं रिवायतूं पेश कनि था, सही रिवायतूं छॾीनि था। इन्हनि खे सुञाणो। अल्लाहु अकबर।
उनखां पोइ ॿुधाईंदो हलां त सैयदना अबू बकर सिद्दीक़ जे बारे में बि हिकिड़ी रिवायत अचे थी। उनखे रिवायत कयो आहे फ़ज़ाइल सहाबा जे अंदरि इमाम अहमद बिन हंबल त सैयदना अबू बकर चवे थो जॾहिं माण्हू मोटिया पहिरीं आऊं मोटी आयुसि। उन अब्दुल कादिर पीर इहा रिवायत में पेश कई आहे। ॾिसो केॾा इहे माण्हू खाइन आहिनि। इन ई सनद में रावी केरु आहे? इसहाक बिन यहया बिन तलहा। इमाम अहमद चए थो मुनकरुल हदीस। इमाम अहमद चए थो मतरूकुल हदीस। हदीस में तर्क कयो वियो आहे, मुनकरुल हदीस आहे, इन जी रिवायत क़बूल न कई वेंदी। इन्हनि कूड़नि रावियुनि जूं रिवायतूं पेश करे रहिया आहिनि सहाबा जी तनक़ीस जे लाइ। ही नाले जा सुन्नी आहिनि, असल में राफ़िदनि जा एजेंट आहिनि। वरी ॿुधाईंदो हलां त सैयदना उस्मान जी फज़ीलत छा आहे। ॿुधंदा हलो मुख़्तसर टाइम जे अंदरि उन बदबख़्त यासीन क़ादरी सैयदना उस्मान रज़ी अल्लाह अन्हु ते जेको हमिलो कयो आहे, ऐं जवाबु ॾींदो हलां छा इन्हनि अंधे जे साम्हूं इहे हदीसूं कोन आयूं। पाण हिकु दफ़े सही बुख़ारी जी रिवायत आहे, जबल उहद ते चढ़नि था, अबू बकर सिद्दीक़ मौजूदु आहे, उमर बिन ख़त्ताब मौजूदु आहे, उस्मान बिन अफ़ान मौजूदु आहे। जबल उहद जे अंदरि हरकत थी, पाण पंहिंजो पेर हणी चवनि था उसबुत उहद, ऐं उहद बि वञ। फमा अलैक इल्ला नबीयुन व सिद्दीकुन व शहीदान। तो ते हींअर हिकिड़ो नबी मौजूदु आहे, हिकिड़ो सिद्दीक मौजूदु आहे। अबू बकर खे सिद्दीक चवनि था, कंहिं चयो? मोहम्मद रसूलुल्लाह। ऐं ॿ शहीद मौजूदु आहिनि। अल्लाह जो नबी चवे पियो सैयदना उमर बिन ख़त्ताब खे, उस्मान बिन अफ़ान खे शहीद आहिनि। ही ज़ालिम छा था चवनि त मोमिन ई कोन हो। अचो ॿी रिवायत, पाण सुगरा हिकु जॻह ते वेठा आहिनि। पहिरीं जेको हिकिड़ो माण्हू इजाज़त घुरे थो, तलब करे थो, पाण फरमाइनि था दरवाज़ो खोलियो, इजाज़त ॾियो अंदरि अचण जी, जन्नती बिशारत ॾियो। रावी चवे थो अबू मूसा अशरी वञा त अबू बकर सिद्दीक़ बीठो आहे। बुख़ारी जी रिवायत, मुस्लिम जी रिवायत। वरी दरवाज़े ते खुड़का थियो, पाण फरमाए त दरवाज़ो खोलियो, बिशारत ॾियो जन्नत जी। दरवाज़ो खोलियां, उमर बिन ख़त्ताब मौजूदु आहे। टियों दफ़ो जॾहिं दस्तक थी, पाण फरमाइनि था इफ्ताह लहू व बशिरहु बिल जन्नह अला बलवा तुसीबहू। दरवाज़ो खोल, जन्नती बिशारत बि ॾे ऐं ॿुधाईंसि हिकिड़ी आज़माइश तो ते ईंदी, जेका बग़ावत थी न दौरे ख़िलाफ़त में। सैयदना अबू मूसा चए थो मूं दरवाज़ो खोलियो, जन्नती बिशारत ॾिनमि जेका अल्लाह जे नबी ॿुधाई, ऐं चयमि अल्लाह जे नबी फरमायो तव्हांखे हिकिड़ी मुसीबत पहुचंदी। अल्लाह अकबर। सैयदना उस्मान चयो अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जी हमद बयानु कई, अल्लाहुल मुस्तआन, मुंहिंजो रब मददगार। रब खां ई मदद तलब कई वेंदी आहे। हीउ अज़ीम इंसान मुसीबत जी ख़बर ॿुधे पियो, तॾहिं चवे थो अल्हम्दुलिल्लाह। बुख़ारी मुस्लिम। उनखां पोइ अल्लाह जे रसूल हिकु दफ़े पाण फरमायो 10 सहाबा जा नाला वठी, पाण उस्मान फिल जन्नह, उस्मान जन्नती आहे। इहो हवालो। अञा हिकिड़ो ॿियो हवालो, जॾहिं जंग तबूक लॻी, मुस्लमान माली तौर ते परेशान हुआ, अल्लाह जे रसूल सहाबा खे चयो मदद करियो। सैयदना उस्मान 1000 खणी आयो दीनार, अची अल्लाह जे नबी जे साम्हूं रखियाईं। पाण सुगरनि पंहिंजी झोली में वरिता, झोली में गॾु करे उथलाइन पुथलाइन पिया। पोइ फरमाइनि था मा ज़र उस्मान मा अमिल बादिल यौम, अॼु खां पोइ उस्मान जेको बि अमल करे को बि हुनखे नुक़सानु कोन्हे, को बि नुक़सानु कोन्हे। अहमद ऐं तिरमिज़ी जी रिवायत। उन खां पोइ ॿुधाईंदो हलां, हिकु दफ़े सैयदना उस्मान रज़ी अल्लाह अन्हु जेको सुमाना वञी रहियो आहे, कपिड़ो ओढे वञी रहियो आहे, पाण सुगरा फरमाईंदा हीउ जेको माण्हू आहे उन ई ॾींहुं हक़ ते हूंदो, हिदायत ते हूंदो। मुरा बिन काब जेको साहबी आहे, हदीस रावी, चए थो आउं उथियसि, केरु आहे? कपिड़ो ओढे वञे पियो। जॾहिं साम्हूं पइजी कपिड़ो हटायां त सैयदना उस्मान बिन अफ़ान। पाण सुगरनि छा फरमायो? उन ई ॾींहुं उस्मान हक़ ते हूंदो, हिदायत ते हूंदो। हीअ अल्लाह जे नबी जो फरमान आहे। ऐं सुलह हुदैबिया जे मौक़े ते पाण सुगोरनि पंहिंजो हथु रखी चयो हीउ उस्मान जो हथु। ज़ालिमो, तव्हांखे हीअ हदीसूं नज़र नथियूं अचनि? बुग़्ज़ सहाबा सां भरिया पिया आहियो, पलीती सां भरिया पिया आहियो। उहे रिवायतूं जिन में का तनक़ीस नज़र अचे थी पेश करियो था, हीअ रिवायतूं पेश छो नथा करियो जंहिंमें अल्लाह जे रसूल हेतिरी बिशारत ॾिनी आहे। बल्कि ॿुधायां सैयदना उस्मान जो तालुक़ कहिड़ो आहे?
अल्लाह जे रसूल जी ॿिनि न्याणियुनि सां शादियूं कयनि ऐं उलमा इकराम चवनि था पूरी तारीख़ इंसानी जे अंदरि उस्मान खां सवाइ को अहिड़ो माण्हू न आहे जे वक़्त जे पैगम्बर जी ॿिनि न्याणियुनि सां शादी कई हुजे। तंहिंजे करे ज़ुन्नूरैन ॿिनि नूरनि वारो चयो वेंदो आहे, वाहिद इंसान आहे ऐं ॿुधाईंदो हलां दिफ़ा करण वारा अहले बैत बि हुआ। हीउ मुंहिंजे साम्हूं वरी किताब अची वियो कश्फुल गुम्मा इरबिली जो, शिया आलिम जो, इमाम ज़ैनुल आबिदीन, असली नालो अली बिन हुसैन, सैयदना हुसैन जो पुटु वेठो आहे। कुझु माण्हू हली आया इराक़ खां, फितना इराक़ खां ई शुरू थिया आया ऐं उन्हनि अबू बकर सिद्दीक़, उमर बिन ख़त्ताब, उस्मान बिन अफ़ान रज़ी अल्लाह उन्हनि जे बारे में ख़राब ॻाल्हियूं कयूं। हीउ हवालो शिया जे किताब जो आहे, ॾिसो पिया ॿियो जिल्द ऐं सफ़ो नंबर 78। जॾहिं गिलाऊं करे चुका इमाम अली बिन हुसैन चयो ॻाल्हि ॿुधो, क़ुर जी आयत पेश कयईं सूरह हशर जी जंहिंमें मुहाजिरीन जो ज़िक्र आहे। तव्हीं मुहाजिरनि मञा आयो? उन खां पुछाईं जेके आया दीदी मुहाजिरनि मां कोन्हे। वरी ॿी आयत पेश कयईं सूरह हशर जी जंहिंमें अंसार जो ज़िक्र आहे कि तव्हां अंसार मञा आयो कि अंसार मञा बि कोन्हे। कि अंसार मञा बि कोन आयो त पोइ आऊं शायदि ई ॾियां थो त तव्हां उन्हनि मञा बि कोन आयो जिन जे बारे में अल्लाह ताला फरमायो वल्लज़ीन जाऊ मिन बादिहिम यक़ूलून रब्बना इग़फिर लना व लिइख़वानिना अल्लज़ीन सबक़ूना बिल ईमान वला तजल फ़ी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीन आमनू। अल्लाह ताला फरमाए थो त मुहाजिरीन खां पोइ अंसार खां पोइ अहिड़ा माण्हू अचनि था आया जिन उन्हनि जे लाइ दुआऊं घुरियूं, या अल्लाह तूं जेको सो माना असांखे बि माफ़ कर, असांजा जेके मुस्लमान ॿाहिरि ईमान जी हालत में गुज़ारे चुका जेके साहबा तिन खे बि माफ़ कर। माना उन्हनि दुआऊं घुरियूं साहबा जे लाइ, मुहाजिरीन जे लाइ, अंसार जे लाइ। टी आयत जे अंदरि तूं उन्हनि मज़ा बि कोन्हे, तूं त गिलाऊं पियो करी। पोइ छा चयईं? उख़्रजू, निकिरो ॿाहिरि, फ़ाल अल्लाहु बिकुम, फ़ाल अल्लाहु बिकुम, जंहिंजा हक़दार आयो अल्लाह तव्हां सां उहो ई करे। जंहिंजा हक़दार आयो अल्लाह तव्हां सां उहो ई करो। उख़्रजू, निकिरी वञो। ही इमाम अली बिन हुसैन दुश्मनियूं पेश करियो था न, जवाबु ॾींदो आहे जुरत तव्हां में सवाइ गार कंदे जे? गार कंद खां सवाइ तव्हां आहे छा? मूंखे ॿुधायो। इल्मी मैदान में जवाबु ॾींदो? अल्लाहु अकबर। ही अहले बैत अफ़राद ऐं ॿुधाईंदो हलां ही ॿ किताब ॿिया मुंहिंजे साम्हूं मौजूदु आहिनि सैयदना उस्मान जी माइटी अहले बैत सां माइटी आहे। पहिरियों हवालो अल असीली फी अंसाब तालिबीन ऐं इब्न तकतकी शिया आलिम इन जो मुसन्निफ़ आहे। ही किताब न्यूट्रल माण्हू घणो करे लिखंदा आहिनि, इन में शजर नसब जो बयानु हूंदो आहे, अंसाब जो बयानु हूंदो आहे। लिखण वारो इब्न तकतकी आहे। उन जो 66 नंबर सफ़ो खोलियां थो, चवे थो सैयदना हुसैन जी न्याणी हुई फातिमा। उनजो पहिरियों निकाह थियो सैयदना हसन जे पुटु हसन मुसन्ना सां। हसन मुसन्ना सां पहिरीं निकाह थियो। जॾहिं हसन मुसन्ना वफ़ात करे वियो उन खां पोइ फातिमा बिन्त हुसैन जो निकाह थियो सैयदना उस्मान जे पुटु अब्दुल्ला बिन अमर बिन उस्मान सां। अब्दुल्ला बिन अमर बिन उस्मान, अब्दुल्ला पोटो आहे, अमर पुटु आहे सैयदना उस्मान जो। सैयदा माना फातिमा बिन्त हुसैन जो निकाह थियो आहे सैयदना उस्मान जे पोटे सां। पहिरियों हवालो अल असीली इब्न तकतकी 66 नंबर सफ़ो। ऐं ॿियो किताब जे साम्हूं आहे मकातिल तालिबीन, मकातिल तालिबीन अबुल फरज असफ़हानी जो मुंहिंजे साम्हूं मौजूदु आहे। सफ़ो नंबर खोलियां थो 182 ऐं 83। इन ते वाक़ियो मौजूदु आहे त फातिमा बिन्त हुसैन उनजो निकाह थियो आहे माना हसन बिन अली बिन अबी तालिब, हसन बिन अली बिन तालिब जेको माना हसन मुसन्ना जे नाले सां मशहूरु आहे। उनजी वफ़ात खां पोइ निकाह थियो आहे अब्दुल्ला बिन अमर बिन उस्मान सां। हीउ ॿियो हवालो। वेही सोचियो शादियूं कंहिंसां थींदियूं आहिनि? दुश्मननि सां या दोस्तनि सां? ऐं अञा वॾो हवालो ही किताब मुंहिंजे साम्हूं अल अमाली शिया आलिम तूसी जो किताब मुंहिंजे साम्हूं मौजूदु आहे। उन जो 523 नंबर सफ़ो खोलियां थो।
हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु जो इन में ख़ुतबो आहे। इहे शयूं कॾहिं तव्हांखे कोन ॿुधाईंदा, ख़ाइन धोखेबाज़ कॾहिं कोन ॿुधाईंदा। व ऊसीकुम बिअसहाबि नबीकुम, हज़रत अली चवे थो आऊं तव्हांखे अल्लाह जे नबी जे सहाबा जे बारे में वसियत करियां थो, ला तसुब्बूहुम, उन्हनि खे गार गंद न कजो, घटि वधि न ॻाल्हाइजो। वहुमुल लज़ीन, ही उहे माण्हू आहिनि, लम यहदसू बादउ हदसन, अल्लाह जे नबी खां पोइ उन्हनि का बिदत ईजाद कोन कई। वलम यातू मुहदसन, का नई शइ उन्हनि ईजाद कोन कई। फ़इन्न रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम औसा बिहिम, बेशक अल्लाह जे नबी सहाबा जे बारे में वसियत कई आहे। ही अल अमाली शेख तुसी जो किताब 523 नंबर सफ़ो मूंखे ॿुधायो केॾो वॾो ज़ुल्म आहे। इहे हक़ाइक़ लिकाया वञनि था, क़ौम जे साम्हूं पेश नथा कया वञनि। ऐं अॼु असांजे टीवी चैनलनि ते सभु राफ़िज़ी वेठा आहिनि, सुन्नियुनि जे लिबादे में, सुन्नी जी आड़ में। हिते ख़ामोश रहणु ॾोहारी हुजणु, ख़ामोश रहंदो क़यामत ॾींहुं रब पकड़ींदो तव्हांखे। इहा सिर्फ़ु असांजी ड्यूटी न आहे, असां पंहिंजो हक़ अदा करियूं पिया अल्हम्दुलिल्लाह। तव्हां खां बि रब पुछा कंदो, हक़ पए थो तव्हां साहबा जो दिफ़ा कयो या कंध हेठि करे वेठा हुआ। को माण्हू मारे न, कारोबार मुतासिर न थिए, नाराज़ न थिए, बुज़दिल थियो वेठा हुआ, कहिड़ो जवाबु ॾींदो अलाह खे? हक़ तव्हांजे साम्हूं हीअं असीं माना क्लियर सूरत में पेश कयूं था, दलाइल सां। को हिकिड़ो हवालो के मां जे पुट में जुरत न आहे जो हवालो ग़लति साबित करे वञे। ये सभु किताब इन्हनि जा मुंहिंजी लाइब्रेरी में मौजूदु आहिनि। अल्लाहु अकबर। दोस्तो, टाइम काफ़ी थी चुको आहे, हिकिड़ो हवालो रहिजी वियो। इंशाअल्लाह ताला वरी कॾहिं हिकिड़े माण्हू साहबा जे बारे में चयो त उन्हनि शिरक जो इर्तिकाब कयो। टाइम काफ़ी थी चुको आहे, इंशाअल्लाह ताला इन जो जवाबु वरी कंहिं अॻे जुमे तां ॾींदुसि। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला असांखे जेसि ताईं दुनिया में ज़िंदा रखे, अल्लाह ताला तौहीद सुन्नत ते ज़िंदा रखे। जॾहिं असांजो मौत अचे तौहीद सुन्नत ते असांजो मौत अचे। आख़िर में इंतहाई अहम ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, इहा ॻाल्हि मूंखां विसरी वई। कल्ह या टियों ॾींहुं तव्हां ख़बर आहे लाड़काने में हिकिड़ो वाक़ियो पेश आयो आहे। हिकिड़े बदबख़्त मुल्हो को आहे, जे मस्जिद आहे, को मदरसो आहे, उन जे अंदरि हिकिड़े छोकिरे सां बुछड़ाई कई आहे। माण्हू चवंदा आहिनि सी मज़हबी तबिको ख़ामोश आहे। आउं अॼु अल्लाह जे घर में बि चवां थो, जेको बि माण्हू अहिड़ो अमल करे, बशर्ते के साबित हुजे, करण वारो मौलवी हुजे, डॉक्टर हुजे, प्रोफेसर हुजे, लेक्चरर हुजे, टीचर हुजे, आम माण्हू हुजे, उनजी सदा सदा मौत आहे। छो नथा सदा ॾियो? छा असां तव्हांखे रोकियो आहे? अहिड़े बदबख़्त खे सरेआम मारियो। अल्लाह जे नबी फरमायो, मन वजदतुमूहु यामलु अमल क़ौम लूत फ़क़्तुलुल फ़ाइल वल मफ़ूल बिही। जॾहिं बि तव्हां के माण्हू खे ॾिसो इग़लामबाज़ी करे रहियो आहे, फ़ाइल खे करण वारे खे मफ़ूल जंहिंसां कयो पियो वञे, ॿिन्ही खे क़तल करे छॾियो। हा, मक़तूल जे बारे में हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु आहे, मक़तूल राज़ी आहे, क़तल कयो वेंदो, पर ज़बरदस्ती कई पई वञे क़तल कोन कयो। ज़बरदस्ती कई पई वञे त क़तल कोन कयो वेंदो, पर राज़ी आहे त अहिड़े बदबख़्ती सवाब मौत आहे। ऐं ॿुधाईंदो हलां त इन हिते सहाबा जो इत्तफ़ाक़ आहे। शेखुल इस्लाम इमाम इब्न तैमिया ऐं शेखुल इस्लाम इमाम इब्न क़य्यम चवनि था, सहाबा चवनि था, सभु जा सभु अहिड़े खे सज़ाए मौत ॾियणी आहे। थोरो फ़र्क़ु आहे त ॾिजे कीअं। के सहाबी चवनि था वॾे जबल ते बिहारे उतां धिको ॾियोसि, टुकड़ा टुकड़ा थी वञे। ॿिया चवनि था बाहि में साड़े छॾियो, ॿिया चवनि था तलवार जो धक हणी सिसी लाहे छॾियोसि। पर सभु मुतफ़िक़ आहिनि त इन जी सदा सदाए मौत आहे। ऐं इमाम काज़ी फुज़ैल बिन इयाज़ जो कौल ॿुधाईंदो हलां, ॾाढो अहम कौल आहे त एॾी वॾी गंदगी आहे। हिकिड़े पासे आहे ज़िना, औरत सां ज़िना गुनाह आहे, पर औरत जा लाड़ो फितरत में आहे। लेकिन मर्द मर्द सां ख़्वाहिश पूरी करे या गंदगी ग़िलाज़त बदतरीन गुनाह, को मोमिन कॾहिं सोचे बि नथो सघे। इहो पलीत इंसान आहे, अहिड़नि खां अल्लाह दीन जा कम कोन वठंदो। इहे हमेशह ज़लील ऐं ख़्वार हूंदा, इग़लामबाज़। इमाम फुज़ैल बिन इयाज़ जो सही सनद सां कौल आहे, चवे थो लौ अन्न लूतियन इक्तसरा बेकुल क़तरतिन मिन समाए, जेकॾहिं आसमान मां पाणी किरे
ऐं इग़लामबाज़ उन पाणी सां वेंझे हर फुड़े सां वेंझे चवे थो लके अल्लाह गैर ताहिरिन उन खां पोइ बि नापाकाई जी हालत में रब सां मिलंदो। एॾो वॾो गुनाह सिवाय हिकिड़ी सूरत जे सची तौबा करे पर जेके पकड़जी पवनि था उन्हनि खे छॾिणो पवंदो। असीं चऊं था मुतालबो कयूं था हुकूमत खां, छो था छॾियो? केरु थो हिमायत करे? मौलवी हुजे केर बि हुजे उनखे सवाइ मौत ॾियो, उनखे सरे आम लटकायो फांसी ते। हूं त फुरफिराई करियो पिया न, अहिड़नि खे करे छॾियो, जान ई छुटी पवे, चंद मरी विया हलिया त कंहिंजी जुरत कोन थी। ख़बर अथव तव्हांजे बदीन ज़िले जे अंदरि गुज़िरियल 2 महीननि में घणा वाक़िया पेश आया? ख़बर अथव घणा वाक़िया पेश आया? किथे अल्लाह जो अज़ाब कड़की न पवे। यादि रखो, अल्लाह जे अज़ाब में बदीन वारा न अची वञूं तॾहिं असांखे अहसासु आहे। अल्लाह जे नबी फरमायो जिते उलमा माण्हुनि खे बुराई खां न रोकींदा, ख़ामोश रहंदा, अल्लाह जो अज़ाब कड़की पवंदो। असीं चाहियूं था अल्लाह जे अज़ाब खां बचूं, तॾहिं रद्द करियूं था। जेके ख़ामोश आहिनि उहे रब जे अज़ाब खे दावत ॾेई रहिया। ख़ामोश रहण वारा रब जे अज़ाब खे दावत ॾियनि पिया। नेकी जो हुकम बुराई खां रोकण उलमा ते फर्ज़ आहे, बिना डप जे। असीं तौबा ताइब थियूं, पंहिंजे ज़िले जे अंदरि अहिड़ो कमु न थियण ॾियूं। को करे त कंजर खे मोचड़ानी गिरफ़्तार करे पुलिस जे हवाले करियूं, सज़ा ॾियूंसि बेवक़्त खे। अलाह जा बानो, हीअ असांजी हालत आहे। मुस्लमान चवराइण वारा हू ॿारड़ा वीचारा जेके क़ुर जी तालीम हासिल करणु अचनि उन सां बदबख़्त अमल पिया कनि। हीअ मोमिन आहिनि, को शर्म को हया इंसान खे इन्हनि खे सिधी गोली हणिजे बदबख़्तनि। हीअ ज़िंदा रहण जे लाइक़ ई कोन्हे। सख़्त असीं मज़म्मत करियूं था अहिड़नि माण्हुनि जी। असांजी इंतिज़ामिया खां, हुकूमत खां घुर्ज आहे, ॾुहारी आहे, साबित आहे, इनखे सदाए मौत ॾियो। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह असांजे गुनाह ख़ता माफ़ फरमे। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।